ठीकु आहे छोटल, मां अॼु ई रज़न वारनि खे घुराए फ़ैसिले जी तारीख़ रखां थो ऐं मां चाहींदुसि त जल्द खां जल्द तव्हां में ठाह थी वञे। जेकॾहिं फ़ैसिले में ढर थी त तव्हां वरी हिक ॿिए जो को न को नुक़सानु करे विझंदव। रईस असां तरफ़ां तव्हां बेफ़िक्र रहो। अवकी रैज़न खे सम्झाए छॾियो। उन जा भाइर ऐं सौट वतन था ॿारहनियूं हरकतूं कंदा। राति बि सौट मुराद जे घर में घिड़ी उन जा हंध साड़े विया आहिनि। अब मां हुननि सां ॻाल्हायां थो। इंशाअल्लाह ॿीहर अहिड़ी वरी का ॻाल्हि न थींदी। ठीकु आहे रईस, हाणे मोकिलण न आहे पोइ तारीख़ रखी मूंखे ॿुधाए छॾ। ॿुधाए ग़ुलाम, ॿुधाए त आख़िर छा थियो आहे? बाबा साईं, मां ऐं वज़ीर वेठा हुआसीं त अचानक सूबेदार पुलिस वठी अची छापो आयो आहे। ॿुधायो, हिटाईंदो कानून सां? हिटाईंदा कानून सां? मां हिनखे वठियो थो वञा, अते मंज़ूर कान। त ॿुधाइजोसि त छॾाए ॾेखारे सूबेदार एहसान खां। छॾाए ॾेखारे सूबेदार, 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 सूबेदार। सूबेदार में एतिरी हिम्मत न आहे जो मुंहिंजे माण्हुनि में हथ विझे। इन जो मतिलब त उनजे मथां को ॿियो हथ आहे। जेसी ताईं इन हथ खे उन मथां हटाए उन राशि ऑफिसर खे निंदड़ को न कंदुसि न त उहो हवा में उॾामंदो रहंदो। बाबा साईं, जेकॾहिं तव्हां असांखे इजाज़त ॾियो त इहो सूबेदार पेर ते आणे ॾियूं। पेर ते आणण त छा, पर इहो सूबेदार पाण अची मुंहिंजे पेरनि में किरंदो जेसि ताईं इहा इशारे करण वारी बांह पागल खां न खेड़ींदुसि न तेसि ताईं इहो सूबेदार रुकजण जो न आहे रुकजण जो। बाबा साईं, असां लाइ छा हुकुम आहे? वज़ीर जी मां जांच लहां थो। तूं बेफ़िक्र रह, मां उनखे कुझु थियण कोन ॾींदुसि। हाणे तूं कुझु ॾींहंनि लाइ पंहिंजे साथियुनि समेत पासीरो थियो आहीं जेसि ताईं मां हिन सूबेदार जो बंदोबस्तु करे वठां। हुकुम अखियुनि ते बाबा साईं। हिन जॻह जी पुलिस खे ख़बर पइजी चुकी आहे। हिन जॻह ते तव्हां हाणे महफ़ूज़ न आहियो। तव्हां तेसि ताईं पासीरा रहिजो जेसि ताईं मां कंहिं जॻह जो बंदोबस्तु नथो करे वठां। कोशिशि कजो त 2 या 3 खां वधीक मेड़ाको न थिए ऐं मोबाइल फ़ोन घटि खां घटि इस्तेमालु कजो ऐं हिक ॿिए सां राब्ते लाइ ज़ंजीर ठाहे छॾियो। अॻिते छा करिणो आहे उन बाबति मां तव्हांखे आगाही ॾेई छॾींदुसि। पुट, असांखे त को एतिराज़ न आहे, पर छा सौट हिन फ़ैसिले खे मञींदई? अदा हिन फ़ैसिले खे कॾहिं बि कोन मञींदो। ॿई मुड़ुस असांजा मुंहुं आहिनि ऐं मुंहिंजो पुटु जवान मुंहुं आहे। पोइ बि ज़हर जो वटो पी हितां जे अमन लाइ असां ठाह कयूं पिया। चाचा, जेके असांजा मुड़ुस मुआ आहिनि न, असां उन्हनि जो प्लान करे चुका आहियूं। बिरल ही जेको मूं फ़ैसिलो वारियो आहे न, सिर्फ़ु सौट वारनि खे छॾाइण जे लाइ। जेकॾहिं असां फ़ैसिलो न कयो न त सौट वारनि खे सज़ा लॻी वेंदी ऐं सौट वारनि जी बाक़ी ज़िंदगी जेल में गुज़रंदी। तूं छा थो चाहीं? तूं इहो थो चाहीं त असां सौट वारनि जा जेल मां लाश ॿाहिरि कढी अचूं? ॻाल्हियुनि में राज़न असांखे कॾहिं बि वठि कोन ॾींदो। पुट, ॻाल्हियूं कयूं था, लाज़मी न आहे त भाकुर पाइण कोन था वञूं जे तूं अची परेशान थियो आहीं। ॻाल्हियुनि में जेकॾहिं इंसाफ़ थिए थो ऐं मीर शाहनवाज़ ख़ान थुर नथो बणिजे त असांखे हुनजो फ़ैसिलो क़बूल करणो पवंदो। पर जेकॾहिं असां सां नाइंसाफ़ी थिए तीअं ई मीर शाहनवाज़ ख़ान हिकु धुर बणिजी थो वञे त पोइ असां फ़ैसिले मां उथिया हलिया ईंदासीं। पर जॾहिं हाणे मीर शाहनवाज़ ख़ान असांजो साथ ॾिए पियो त असांखे बि हुनखे पुठी न ॾियणो घुरिजे।
ऐं जेकॾहिं असां मीर शाहनवाज़ ख़ान जी मुखालफ़त कई त पोइ असांजो हिन ॻोठ में रहणु मुहाल थी वेंदो। तूं पुट छॾ पीरल खे, हिन जी अञा ॿाराणी सोच आहे। रेस न फ़ैसिले जी तारीख़ जे थो, पोइ गॾिजी हलंदासीं। तव्हां भले वञिजो, पर माता जी इजाज़त खां सवाइ हरगिज़ कोन वेंदुसि। हिन माशरे जे बिगाड़ जे पोयां जेतिरो हथ मर्दनि जो आहे न, ओतिरो ई हथ असां औरतुनि जो बि आहे। पर असां औरतूं समूरो इल्ज़ाम मर्दनि मथां हाणे छॾींदियूं आहियूं। हिन माशरे में जेके बि ज़ुल्म थियनि पिया उहे सभु मर्द कनि पिया, उहो असां औरतुनि जो कहिड़ो ॾोह। हिन मुआशरे खे संवारण जी ज़िमेदारी त असां क़बूल ई नाहे कई, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे इल्ज़ाम कंहिं मथां ईंदो? मर्दनि मथां ईंदो न। असां पंहिंजी ज़िम्मेवारीअ खां का बि कोताही नाहे कई, पर हिन माहौल खे संवारणु असांजे वस जी ॻाल्हि नाहे। हर ॿार जी परवरिश माउ कंदी आहे ऐं उहो ई ॿार जवान थी मुआशरे जो हिसो बणिजी वञे थो। पोइ उहो ॿार वॾो थी करे जेको बिगाड़ पैदा करे थो, उन जी ज़िम्मेदार उहा माउ ई हुजे थी, जेका पंहिंजे औलाद जी सुठे नमूने सां तरबियत नाहे करे सघंदी। तव्हां टई मूंखे सिर्फ़ु हिकु सवाल जो जवाबु ॾियो। जॾहिं न मर्द कमाए करे घर खणी ईंदो आहे, तव्हां कसम खणी मूंखे ॿुधायो त तव्हां कॾहिं पंहिंजे उन मर्द खां सवाल कयो आहे त हीउ जेको तूं खणी आयो आहीं, छा ही हलाल आहे या हराम आहे? पघर जे पोरे जी कमाई आहे या रिश्वत जी कमाई आहे? जेकॾहिं न उहा औरत हुन ॿार खे हराम ऐं रिश्वत जी कमाईअ जा निवाला न खाराए, त हिन मुआशरे में को बि हरामी ॿार पैदा न थिए। असां पंहिंजनि ॿारनि खे ॼमंदे ई हराम जा लुक़मा खाराइण शुरू कया आहिनि, त पोइ ज़ाहिर आहे उहो ॿार हलाल ई थींदो या हरामी थींदो? पर मां त इहो ई चवंदसि त हिन मुआशरे जे बिगाड़ जे पोयां समूरो हथ असां औरतुनि जो ई आहे। जेकॾहिं न हर माउ जी तरबियत बहितर हुजे, त समूरो औलाद मुंहिंजे पुटु मंसूर ख़ान जहिड़ो हुजे। मां जॾहिं बि हिन क़ौम खे ॾोखनि ऐं सूरनि में ॾिसंदो आहियां त मुंहिंजो रत टंडनि में टाक कंदो आहे। आख़िर ईअं छो पियो थिए ऐं केसि ताईं थींदो? ऐं मां जेका बि हीअ जदोजहद करे रहियो आहियां न, पंहिंजी क़ौम लाइ करे रहियो आहियां। ऐं मां जेका बि तव्हांजी मुखालफ़त कयां पियो न, इहा बि हिन क़ौम जे लाइ कयां पियो। बाक़ी मां कसम खणी चवां थो त मुंहिंजी ज़ाती तव्हां सां का बि दुश्मनी न आहे। मंसूर खान, मां सभु सम्झां थो। हिन क़ौम जो दर्द रखण जे बजाय तव्हांखे लीडरशिप जो जुनून सवार थी वियो आहे। मूंखे लीडर थियण जो को बि शौक़ु न आहे, को बि शौक़ु न आहे। ऐं मां कसम खणी चवां थो त हिन इलेक्शन में मां तव्हांजी पूरी पूरी सपोर्ट कंदुसि। पर उन खां पहिरियां तव्हांखे इहो साबित करणो पवंदो त तव्हां बि मुहिब वतन आहियो ऐं हिन क़ौम जा हॾ ॾोखी ऐं हमदर्द आहियो। अहिड़ो मुहिब वतन जो सर्टिफिकेट वठण जी मूंखे तव्हां खां का बि ज़रूरत न आहे। मुंहिंजे ॻोठ वारा जे मूंखे पंहिंजो हमदर्द न सम्झनि हा, त अॼु मूंसां गॾु बीठल न हुजनि हा। ॼाणियां थो, ख़ूब ॼाणियां थो त हू तव्हांजे पोयां बीठा आहिनि। इहा ख़बर अथव त हू तव्हांजे पोयां छो बीठा आहिनि? हू इन करे तव्हांजे पोयां बीठा आहिनि त हू तव्हांजे कूड़ फरेब ऐं मकर खां अञा ताईं वाक़िफ़ न आहिनि। बस हद अदब, अदब में रही ॻाल्हाए। तुंहिंजो छा चवणु आहे? तव्हां धोखेबाज़ ऐं फरेबी माण्हू आहियां। हिन ॻोठ में जेको नेक नियत आहे त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तूं आहीं, ऐं बाक़ी सभु ठॻ आहिनि। मां हद ऐं अदब उन्हनि लाइ इख़्तियार कंदो आहियां जेके उन जे लाइक़ु हुजनि। जेकॾहिं ज़ालिम जो भाउ ऐं पीउ बि हुजे न, उनखे बि बख़्श कोन कंदुसि। त उहो दरिंदो आहे जेको पंहिंजे हथनि सां पंहिंजी क़ौम जो रक्त वहाए। हाय रे सवरी घुरायो आहे। तो
सम्झां थो त फ़ैसिले जी तारीख़ रखंदो। पर असां सौट सब्र खां कमु वठि, सब्र खां। ख़्याल भाउ, बुराई रेस दो मारी मूंखे दो। तव्हां मूंसां गॾु हलंदव या उते तव्हांजो इंतज़ारु कयूं साहबनि जो? मोलो तूं हल, मां पहुची वेंदुसि। सौट जेकॾहिं तूं मूंखे न रोकी हा न त इन टोड़ खे मुंद जी ॿुधायां। सौट हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾ, कॾहिं बि धारे जे साम्हूं इहो कॾहिं ज़ाहिर न कंदो कर त असांजी दिलि में मन में छा आहे। हाणे तूं छा थो चए, फ़ैसिलो कयूं या न? सौट ही फ़ैसिलो नाहे, मीर शाहनवाज़ ख़ान जो धोखो ऐं फ़रेब आहे। असांखे ॻाल्हियुनि में आणे पहिरियां केस तां हथु खणाईंदो, पोइ मुराद वारनि खे ॿाहिरि आणे उन्हनि खे ई असांजे साम्हूं बीहारींदो। हा दा, सौट ककर सही थो चवे। मीर शाहनवाज़ नथो चाहे त अञा असां वधीक ताक़त में हुजूं। असांजे वधंदड़ ताक़त खे ॾिसी मीर शाहनवाज़ ख़ान फ़ौज में अची वेंदो आहे त किथे उहे असांजे साम्हूं बीह न वञनि। तव्हां सभु भुलियल आहियो। मीर शाहनवाज़ जी ताक़त असां न आहियूं, पर हू असांजी ताक़त आहे। पर जेकॾहिं ईअं न हुजे हा त असां जेल में हुजूं हा ऐं मुराद वारा जेल खां ॿाहिरि हुजनि हा। इहा मीर शाहनवाज़ ख़ान जी महिरबानी आहे जो असां खून करण जे बावजूद बि जेल खां ॿाहिरि आहियूं। इन करे मीर शाहनवाज़ ख़ान जो हुकुम मञणो पवंदो, छो त हुन जा असांजे मथां थोरा आहे। मंसूर ख़ान निकिरी वञ, मूं तोखे पहिरियां बि रोकियो हो ऐं हिकु दफ़ो वरी तंबीह कयां थो त ज़िंदगीअ में कॾहिं बि मुंहिंजे हिन ताक़त जो रुख न कजां। अॼु खां पोइ ही दरवाज़ा तूं पाण लाइ बंदि सम्झ। वञा थो मीर जाफ़र ख़ान, मां वञा थो, पर मां तोखे इहो ॿुधाए वञा थो, जेकॾहिं तो मूंसां दुश्मनी ज़ाहिर कई या लिक में बि कई न, ऐं जॾहिं बि मूंखे ख़बर पई न त पोइ बख़्श न कंदोसि। हिन हथियार जो पूरो बारूद तुंहिंजे सीने में लाहींदुसि, सीने में। हिन छुड़वाग घोड़े खे हाणे लगाम ॾियण जो वक़्तु अची वियो आहे। जे हाणे बि ईअं न कयुमि त ही बेलगाम घोड़ो मुंहिंजे नस्लनि जी लिथाड़ कंदो। इन करे मूंखे हिन जो बंदोबस्तु करणो ई पवंदो। जन लाइ साहब चयो उहे ही आहिनि त इहे ई। न साहब, उहे असां न आहियूं। बस कर कमीना कहीं जा। बस तोखे को बि हक़ न आहे कहीं मज़लूम ते हथ खणण जो। तूं मूंखे कानून तो सेखारी। छा थियो आहे? छा ते गुड़ कयो अथऊं? ही न हक़ सां तई रोब जमाइण आया आहिनि। असां साहब आख़िर जुर्म कहिड़ो कयो आहे? ही छा जो साहब आहे? ही त असांजे टैक्स जे पैसनि मां ई पलजनि था। ही असांजा नौकर आहिनि। ॾिसो छा था, हिननि खे ॻोठ मां धिका ॾेई ॿाहिरि कढूं। आख़िर असां हिननि जो ज़ुल्म केसी ताईं बर्दाश्त कंदासीं? हिकु मुठ थी पाण में जुड़ी वञूं। तव्हां ॿुधायो त केरु मुंहिंजो साथ ॾींदो? असां तव्हां सां गॾु आहियूं। त पोइ ठीकु आहे, अचो त तड़ियूं हिननि खे। वॾा आहिनि कानून जा मुहाफ़िज़ थी। छा कानून हिननि खे इहो था चए त तव्हां ॻोठाणनि मज़लूमनि ते ज़ुल्म कंदा रहो? हलो बाबा, कॾहिं कॾहिं ई ॿाहिरि निकिरंदियो, कॾहिं गुलपरी ॾे ईंदी हुयमि त कॾहिं नसीबा ॾे ईंदी हुयमि। गुलपरी त ॻोठ छॾे वई हली, पर नसीबा जे घर त मां वञी नथी सघां। तोखे असां उन घर में वञण नाहे रोकिया। झगड़ो त तुंहिंजे भाइरनि ऐं हुनजे विच में,
तव्हांजे विच में त को बि झगड़ो कोन्हे। बाबा पहिरियां हिते नफ़रतूं घटि हुयूं, वरी तव्हां नफ़रतुनि जा ॿिज छटींदा वतो। अम्मा मुंहिंजी त समूरनि सां हथ जोड़ी वारी वाट आहे, पर हिन तुंहिंजे भाइरनि खे केरु सम्झाए? अता वारा त हिकु कमाइनि बि कोन था, ॿियो वरी बदमाशियूं कंदा वतन। बाबा हुननि मथां जेसीं तूं पादर न खणंदे न तेसि ताईं इहे सिधा न थींदा। अम्मा जवान पुट आहिनि, ॾाढ़ी सां आहिनि, सुभाणे जेकॾहिं मां हुनजे मथां हथु खणां ऐं मुंहिंजे साम्हूं थी बीहनि त मुंहिंजी छा इज़त रहंदी? बाबा एॾा नाफ़रमान न आहिनि जो तो साम्हूं थियनि। अॼु जी नस्ल मथां को बि भरोसो न आहे। मां हुननि खे प्यार में सम्झाईंदुसि, जेकॾहिं मुंहिंजो चयो मञनि था ऐं उहे सुधरनि था त उन्हनि जी ज़िंदगी सुधरी वेंदी, पर जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ते हू अमल नथा कनि त उन्हनि जी ज़िंदगी आज़ाब वारी गुज़रती। मां त पंहिंजो ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारे चुकियो आहियां। हाणे रब खां इहा दुआ आहे त हल्दी में हलाए ऐं कंहिंजो मोहताज न करे। पुट ककर मूं ॿुधो आहे त तुंहिंजो सौट राजन मुराद वारनि सां फ़ैसिलो पियो करे। जी बाबा। कहिड़ी ज़रूरत आहे फ़ैसिले जी, जॾहिं मुराद राजजेल में आहिनि ऐं हू घर बि ख़ाली करे विया आहिनि। उन्हनि जा पा वांदा छोरा पिया घुमनि, कोशिशि करे इन्हनि खे बि लुटायो, पोइ हली उन्हनि जे घरनि जे मथां कब्ज़ो करे वेही था रहूं। माण्हू पंहिंजी औलाद खे नेक नसीहत कंदा आहिनि ऐं हे मोह वते त पंहिंजी औलाद खे जहिड़े पोयां बचींदो। अम्मा बाबा ई अदा जे इन ज़िद जे करे त असांजा ॿ माण्हू मरी चुका आहिनि। हाणे ही मोह पंहिंजे जवान पुट खे मारण जे चकर में आहे। सम्झाए पुट मां हिकु ही खे त मुंहिंजी निड़ी मथां लत न रखे। मोआ ग़लति त कोन थी चवाई। अम्मा तूं ऐं बाबा पाण में न विड़ो, असां को बि अहिड़ो ग़लति क़दम न खणंदासीं जंहिंमें तव्हां परेशान थियो। बाक़ी रही ॻाल्हि फ़ैसिले जी, जेकॾहिं सोट फ़ैसिलो वारे आयो आहे त कंदासीं, जेकॾहिं इनकार करे आयो आहे त पोइ कोन थींदो। उन जे अॻियां न तुंहिंजी हलंदी न बाबे जी हलंदी, हिते उहो ई थींदो जेको सोट रज़न चाहींदो। बाक़ी तूं ऐं बाबू पाण में विड़ी छो था रुबरू घर जो सुकून बर्बाद कयो? फ़ैसिले लाइ जल्दबाज़ी पिया कयो शाहनवाज़ खान। मुराद जेल में आहे ऐं जेके उन जा पोयां आहिनि न उहे दरपदर वारी ज़िंदगी गुज़ारनि था। अञा बि उन्हनि खे दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारणु ॾियो, जीअं उन्हनि जो दिमाग़ जाइ ते अची वञे। जॾहिं मेण बणिजी तुंहिंजे साम्हूं ईंदा न पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे, उन्हनि खे जाॾे वराईंदे मरंदा वेंदा। ॾिसो बाबा, उन्हनि खे मूं मेण बणाए छॾियो आहे ऐं हिन वक़्तु असांजो असुल मसइलो मुराद न आहे। हिन वक़्तु असांजे मथे जो सूर इहो मंसूर ख़ान बणियल आहे। मूं तव्हांखे मुराद वारे मसइले को इन करे आज़ादु करायो आहे त जीअं तव्हां हिकु रुख़ थी मंसूर वारे मामले में हथु विझो, पर जे तव्हांजा ख़्याल ॿिनि तरफ़ विरायल हूंदा पोइ त नुक़सान ई खाईंदुमि। ॻाल्हियुनि करण खां पोइ जेकॾहिं मुराद जेल मां ॿाहिरि अचे थो, छा हू असांजे लाइ मसइला पैदा कोन कंदो? मुराद जो ज़िम्मो सोढल खणे थो, पर जे मुराद सोढल जे मथां चढ़ाई करे थो त उन्हनि जे घरनि जो छेड़ो मां एतिरो त वधाए छॾींदुसि जो ॿिन्ही जा हथियार हिक ॿिए जे साम्हूं हूंदा ऐं मुराद खे एतिरो वक़्तु ई न मिलंदो जो तव्हांजे बारे में सोचे। मीर शाहनवाज़ खान, तव्हांजे रवैये मां मूंखे इहो लॻे थो त तव्हां छा करणु चाहियो ई नथा। पोइ त ॻाल्हियुनि में तव्हां असांखे ई सोड़ो कंदव। रज़न तव्हांखे सोड़ो न कंदुसि, पर थोरो तव्हांखे नरम रहणो पवंदो जीअं मां हुननि खे निभाए सघां। मुंहिंजो सौटु फ़ैसिलो करणु चाहे थो ऐं मां हिन फ़ैसिले मां राज़ी न आहियां, इन करे मां तव्हां वटि मदद लाइ आयो आहियां। पीरला, मां मुराद जी दिलि सां इज़त कंदो आहियां। खणी जो राज़न वारा ज़ालिम आहिनि, पर उन्हनि सां मुंहिंजो को बि ज़ाती इख़्तिलाफ़ न आहे। मुंहिंजे मीर शाहनवाज़ खान जे विच में जेकॾहिं को बि इख़्तिलाफ़ आहे त उहो मुंहिंजो ज़ाती इख़्तिलाफ़ न आहे, उहो आहे उनजो किरदारु, छो जो हू ज़ालिम आहे ऐं क़ौम जो गद्दार आहे।
जेकॾहिं बि शाहनवाज़ ख़ान तव्हां ॿिन्हिनि धुरनि में ठाह कराए थो त इहो हुनजो फैसला न माना आहे। मां बि इहो चाहियां तव्हां ॿिन्हिनि धुरनि में ठाह थी वञे। आख़िर केसि ताईं इहे दुश्मनियूं हलाईंदव? तुंहिंजे सौट हिकु सुठो फ़ैसिलो कयो आहे ऐं मां तोखे बि इहा सलाह ॾींदुसि त तूं पंहिंजे सौट जो साथ ॾे। पर मीर शाहनवाज़ ख़ान असां सां इंसाफ़ कॾहिं बि कोन कंदो। ॻाल्हियुनि खां पहिरियां को बि नतीजो कढणु इहो बहितर अमल आहे। मां त चवां थो त तव्हां सभ खां पहिरियां ॻाल्हियूं वारियो। जेकॾहिं पोइ बि तव्हां सम्झो था त तव्हां सां नाइंसाफ़ी थिए थी त पोइ बि तव्हां ॻाल्हियूं न छॾिजो। जेकॾहिं ॻाल्हियूं न छॾियूंसीं न त हिन ग़लति फ़ैसिले खे तस्लीम करिणो पवंदो। पहिरियों तोखे पंहिंजे सौट सां गॾु ॻाल्हियुनि में वञणु घुरिजे। मुराद तो मथां नाराज़ न थींदो, उन जो ज़िम्मो मां खणां थो। जॾहिं तूं सम्झी त तव्हां सां हिते नाइंसाफ़ी थी त पोइ तूं हीउ कमु कजां। ठीकु आहे शाहनवाज़ साहिब, तव्हांजी इज़त ख़ातिर मां ख़ामोश न, पर असांजे मथां एतिरो वज़न रखिजो जेको असां बर्दाश्त करे सघूं। छो त असांजो सौट तव्हांखे ख़बर आहे त ॾिंगो आहे। पोइ तव्हां ॿुधायो त उन बेवकूफ़ खे केरु संभालींदो? बाबा पोइ उनखे फ़ैसिले में वठी न अचिजानी। मां उनखे ज़बरदस्ती घर विहारे नथो सघां। जेकॾहिं मां उनखे विहारे बि आयुसि त चाचा ऐं सौट वारा असां सां खाइण पीअण बि छॾे वेंदा। ॾिसो बाबा, उनजे अचण लाइ मूंखे को बि इनकार न आहे। हली अचे, पर ॾिठो न ई अॻे दफ़े आयो हो, फ़ैसिले में केॾो गंद कयईं ऐं अदम ओचो हलियो वियो। बाबा मां तुंहिंजे करे ज़हर जो ढुक भरे वियो हुअसि। हिते को ॿियो जंहिंसां न होॾो वञी टुंडो मुंडो करे फ़ैसिले में विहारे सां। मां कोशिशि कंदुसि रहे सर त उनखे सम्झाए हिते वठी अचां जीअं हू गंद न करे। पर जेकॾहिं थोरो घणो होश विञाए वेठो त तव्हां बि ख़्यालु कजो ऐं मां बि संभाले वठंदुसि। ॾिसो बाबा, इन ॻाल्हि खे मां घणो उलझाइणु नथो चाहियां। सुभाणे फ़ैसिले जी तारीख़ रखूं था। सोडल वारनि खे बि इतला करे छॾिबो ऐं तव्हां बि अची वञिजो। ठीकु आहे शाहनवाज़ ख़ान, असां पहुची वेंदासीं। तव्हां उन्हनि खे वक़्त ते घुराए वठिजो। अला वाई। अरे जनाब के बेपिता हो हीटा उन्हें पादर खादा था तब बदी पई। असां मुल्क जे गद्दारनि खे कॾहिं बि माफ़ कोन कंदासीं। हिन मुल्क खे मुंहुं लुचो आहे, हिन क़ौम जो ख़ज़ानो मुंहुं चोरी कयो आहे छा जो मां गद्दार थी वियुसि? भाॼाई सौट फ़ैसिलो करणु चाहे पियो ऐं मां ते वॾे सां बि न आहियां मिलियो। उनजी राय छा आहे का बि ख़बर नथी पए। सोडल सही थो करे। जेसिताईं फ़ैसिलो न थींदो त मुराद वारा ॿाहिरि अची न सघंदा ऐं न वरी असां घर वञी सघंदियूंसीं। फ़ैसिलो थियणु लाज़िमी आहे। इन ॻाल्हि खे मां बि तस्लीम कयां थी। तूं छा थी सम्झे त हू ज़ालिम सोडल खे ॻाल्हियुनि में वठी ॾींदा? फ़ैसिलो मीर शाहनवाज़ ख़ान वटि थिए पियो ऐं हू बि धुर बणियल आहे ऐं ॿिए तरफ़ राज़न जहिड़ो राकास आहे। अदा, इहो फ़ैसिलो तव्हां हिते छो नथा करायो? हिते फ़ैसिले लाइ राज़न वारा कॾहिं बि राज़ी कोन थींदा। जिते फ़ैसिलो थिए पियो थियणु ॾियो। सोडल ॿार न आहे, संभाले वठंदो। ॿी ॻाल्हि इहा त हुन सां आलिम ऐं क़ाइम बि गॾु हूंदा ऐं तूं बि हुन सां गॾु वञिजांइ। सोप सीरियल दोलाब हाणे तमामु एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।